रोहड़ी मुल्क जो 22 करोड़ अवाम नौजवान क़यादत महबूब लीडर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॾाढी रवायत बिलावल भुट्टो ईंदो मुल्क खुशहाल थींदो। दिल जिगर गुर्दन कैंसर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो मुफ़्त इलाज सिंध में कयो पियो वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॻूणी सूबाई वज़ीर बल्दियात सिंध सैयद नासिर हुसैन शाह, अॻूणो MNA नौमान इस्लाम शेख ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन सैयद कुमेल हैदर शाह रोहड़ी जे इलाइक़े न्यूयॉर्क कॉलोनी नाज़ ग्राउंड में काउंसलर इरफान अली दाऊद पोटो पारां मुनक़िद कयल जलसे जी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु हो त अॻूणे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह समेत पीपल्स पार्टी जी समूरी क़यादत जी महिनत सां बल्दियाती चूंडियूं कराची खां कश्मीर, कींजर खां कारंजर ऐं कमू शहीद ताईं क्लीन स्वीप करे ॾेखारियो। हाणे बि इंशाअल्लाह सिंध में आम चूंडियूं वॾी अक्सरियत सां क्लीन स्वीप करे कामयाबी हासिल कंदासीं। बलूचिस्तान, पंजाब ऐं KPK में वॾी अक्सरियत हासिल करे वठंदासीं। मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो, जॾहिं त काउंसलर इरफान अली दाऊद पोटो समेत जलसे में हज़ारे औरतूं, मर्दनि ऐं ॿारड़ा पारां आयल महिमाननि जो गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। सैयद नासिर हुसैन शाह, नौमान इस्लाम शेख ऐं सैयद कुमेल हैदर शाह खे सिंध जी सकाफ़त पटका पहिराया विया। इन मौक़े ते PP रोहड़ी सिटी जो जनरल सेक्रेटरी अब्दुल ख़ालिक सोलंकी, अली नवाज़ रुक ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।